आनंदान वकार जो सजाद जो सावण खान जो गुलाम कादर जो मौजूद मलाखे में मुजा मुजा शौकीन भाईदान मौलान के खुश कंदो खुश होंदा बुले गुलजार होंदा शीटी अंसो साईं कासम तक जी मेहरबानी बोलने जी मारूफ साहब ने मौजूदा फरहान अली बोलो नवाज साहब मौलाना के आबाद कंदो साहब महबूब अली बोलो तमाम दिल पर मनवा पंहिंजो मट खाना अली गोर मुबे जी साईं के याद को नंढड़े मुंडे नाम मोकिलियो अली गोर मुबे जी मेहरबानी कुर्ब जय मुदला इनाम मुदला 200 रुपया मौलाना कुछ कंदो सब जो साईं सेठी में रहियो अली गोर मुबे जो मेहरबानी निसाब लिगारी 200 वठे साईं कासे पगिर बुलेगा निसाब लिगारी निमाइंदो आहे असां जो भलो दोस्त मलाखड़ा चमकाईंदो आहे दरगाह जा मेला सबरन दोस्तन के गुजारिश आहे 100-200 जी का आमद काने तो ही निमाइंदो आहे तव्हांजो मुर्शिद मेलो सूरज के पुॼाईंदो निसाब लिगारी वाशीदी वा शीदी सो ॾिना साईं कासिम खे बोले निसाब लिगारी के 100 मिस्री खान बोले तो अकबर खान चाहिए अज मला तो अकबर चाहिए बच्चे सीधी बच्चे अज सो मुश्किल नहीं पर शीदी केॾो वञे शीदी ईअं मिलंदी कि बेज़ार कयो कल ईअं मिलण रत कढो शीदी मथे न चले अरे तू बजाए मां स्टील पाटियां बबूर में चढ़ंदो वञे हिकिड़ी ताड़ी ज़ोर से बला मज़ो थींदो सुभाणे सोल पहलवान कोडी सीधी 300 बिला साईं कासिम फकीर मूलो 500 बिला फकीर अली मोहम्मद 800 रुपया बिला इन जोड़ी ते वाह सीधी सो मनता सो आई टेडी सीधी मनता सो सीधी नहीं बस मल थी वही बचाओ भाई पर मां न तो मां दुश्मनी न कढी कढिया हाणे चओ हाणे इशारा कयो शीदी खे भाई शीदी खे अमाम जो लाचार छो जो शीदी पैसा उन्हनि खां थो वठे ताड़ी लॻे अदा ही माण्हू आहे जेको मेले खे मचाए थो दुकानदार भी इन महाराजी हिकिड़ो माण्हू हूंदो आहे पब्लिक गॾु कंदो आहे ख़लक गॾु कंदो आहे शीदी खे जंहिं शीदी खे विढ़ाऊं था हुन सां मिलण लाइ तयार आहे मल हिकिड़ी करियो आहे दीदी शीदी लाइट पहलवान आहे शीदी ऐं वेविड़ो जंहिंखे वञिणो आहे ॿाहिरां वञे ऐं विचां केरु वञे अञा पहलवान पुठियो चलियल आहे ज़रदारी आहे शीदी आहे पाण में